चंद्रमोहन खान जा मसा किरदारनि जी अॼु पोस्टन तव्हांखे ॿुधायूं था। ऐं चंद्रमोहन खान में कानून ऐं हेल्थ डिपार्टमेंट जेके बि रखियल आहिनि सभु करप्शन ते ॿधल आहिनि, जेको आउं सम्झां थो। असां पहिरीं बि रेडियो कयूं आहिनि त हिते हिकिड़ो कारोबार हले पियो सीज़र, जेको औरत खे डिलीवरी थियण वारी हूंदी आहे त ओॾी महिल सीज़र जा ड्रप मुख़्तलिफ़ तरीक़े सां ॾिना वेंदा आहिनि। त उन ते असां पहिरीं बि विडियो हलायूं पर उन ते केर बि नोटिस वठण तयारु कोन्हे। हीअ मसा किरदारु जेके अलाह खां पोइ जेको आहे यकीन वरी पहुचे थो डॉक्टरनि ताईं, त उन में जेको आहे हीउ पंहिंजो कारोबार जेको आहे उहो अरूज ते चंद्रमोहन खान में पइतल आहे, पर केर बि नोटिस वठण लाइ तयारु कोन्हे। अफ़सोस आहे। ऐं हीअ असां सां गॾु बीठल आहे सजाद अली कुंभार, जेको मज़दा जो ड्राइवर आहे ऐं जो पहिरीं जेको ॿारु थियो नंढिड़ो ॼायो त उनखे डपु ई न विया त घरवारी जेकी हॾी आहे उहा कमज़ोर आहे, ऐं जेको आहे हीअ थींदो हूअ थींदो त हिनखे ऑपरेशन ऐं की पैसा आहिनि कया हूंदा उहा अलाए ख़बर, ॿियो धणीअ ख़बर आहे। त अहिड़े ई क़िस्म सां वरी ॿी जेकी डिलीवरी थी हुई त उन में जेको आहे हिनखे मुख़्तलिफ़ डॉक्टरनि खे ॾेखारियो आहे। डॉक्टर ज़ाहिदा मेमण आहे, कल्ह मेमण अस्पताल विया त हुननि डपु या न हिनखे पाणी बि अचे ऐं ॿारु उबतो आहे, ऐं जो फौरन ऑपरेशन करायो न त केॾी महिल को वॾो नुक़सानु ॿार खे नुक़सानु थी सघे थो। त हीअ परेशानी हालत में असांजो प्यारो दोस्त ज़हूर हाली पुट पहुतो ऐं जंहिं मूंखे फ़ोन कई यार हीउ मामिलो आहे, हीउ मज़दा जो ड्राइवर आहे, हिननि वटि पैसा न आहिनि जो हीअ ऑपरेशन कराए सघनि, ऐं तव्हां अचो हिननि जी जेके आहे सोशल हवाले सां हिननि जी हेल्प करियो। त जी मूं वरी जेका फौरन डॉक्टर निजमा खे फ़ोन कई, अहिड़ी पोज़ीशन आहे त हुन चयो अदा तव्हां खणी अचो मारी अस्पताल में ऐं आउं चेकअप करियां थी, जेकॾहिं बाक़ी हिन जी हालत सीरियस हूंदी त हिन जो पोइ ऑपरेशन न त पोइ नॉर्मल में कोशिशि कंदा ई थी वेंदी। त हुनखे मूं ॿुधायो त पहिरीं हिनजी ऑपरेशन थियल आहे, चई अदा तव्हां खणी अचो असां चेकअप करे तव्हांखे ॿुधायूं था। त हिते जी पोइ त भाउ इकबाल खणी आयो सजा सां गॾु हिते मुंहिंजी घरवारी खे, त उन में जेका अहिड़ी का बि शइ कोन हुई। अलहमदुल्ला टाइम लॻो, सुबुह जो 4 बजे जेका 6 बजे ई आया आहिनि अस्पताल में, सुबुह जो 4 बजे माशाल्लाह अलहमदुल्ला नंढड़ी ॼाई आहे। ऐं हींअर जेको सजा जी सिस्टर आहे उन इहो ॿुधायो त असां टोटल 1000 रुपया हुआ, उन 1000 रुपये में असांखे मेमण अस्पताल में अल्ट्रासाउंड करायो ऐं पंहिंजे डॉक्टरनि जी फी वरिती 1000 रुपया असांजा ख़तमु थी विया, ऐं असांजो ऑपरेशन करायो, असां वटि पैसा हुआ ई कोन। त असां हलिया आयासीं हाणे पैसनि जो जुगाड़ करियूं, हे करियूं, उधारा खणूं या व्याज ते पैसा खणूं, त हीअ सॼी सूरत हाल आहे। ऐं दाह ॾियूं कंहिंखे ॾियूं छा करियूं, हाणे अचो सजा सां पुछूं था। सजा तव्हांजी पहिरीं तव्हांजे नंढो ॼायो छा चयो डॉक्टर तव्हांखे? उन्हनि मूंखे चयो त तुंहिंजी माई में ख़तरो आहे, तुंहिंजे ॿार में बि ख़तरो आहे ऐं फौरन तूं ऑपरेशन कराए। पोइ मूं डप में मां ऑपरेशन कराई, हुन खां पोइ वरी जंहिं ॿियो ॿारु थियो उहो बि आउं ज़ाहिदा वटि वियुसि, उते बि उन्हनि मूंखे चयो की अञा 5 हफ़्ता कढंदी आहे ऑपरेशन। पोइ हुन खां पोइ वरी वॾे ज़ोर हाले पुटे मूं चयो वॾे ज़ोर हाले पुटे वरी भाउ ज़ाहिद सां राब्तो कयो, भाउ ज़ाहिद वरी हिन मंज़िल ते मूंखे पुॼायो। इहा भाउ ज़ाहिद जी महिरबानी वॾी, जेको मुंहिंजी हेल्प कई ग़रीब जी, नॉर्मल थी वियो। अच्छा कल्ह तव्हांखे जेको ऑपरेशन में डॉक्टर ने छा चयो, मतिलबु तव्हांखे कहिड़ी ॿुधाऊं, अॼु ॿुधायो तव्हां पैसा बि कोन हुआ कल्ह? पैसा वाक़ई मूं वटि का शइ कोन हुई, ऐं वियो सेट मूंखे पैसा कुझु ॾिना, मूंखे चई हींअर वठि बाक़ी ॿिया जी चंदे हीअं करे लाहींदसि। हुन खां पोइ आउं 1000 खणी वियुसि मेमण में, हुननि चयो जल्दी फौरन ऑपरेशन कराए। ऐं नंढड़ी घणा पैसा घुरियो? 25,000 रुपया। 25,000 रुपया। ऐं चओ ॿार उबतो आहे? ॿार उबतो आहे। ऐं ॿियो छा चओ, पाणी अचे पियो छा? हा अची पाणी जो बि आहे, और राति जो मूं चयुमि त अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, आउं कोशिशि करियां थो। पोइ हुन खां पोइ वरी वॾे ज़ोर सां ॻाल्हाइनि, वॾे ज़ोर मूंखे हल कढी ॾिनो, भाउ ज़ाहिद आहे। हाणे तव्हां कीअं था महसूस, ख़ुशी थिए बि हिकिड़ी? अलाह जो शुक्र आहे, ख़ुशी आहे, नॉर्मल थी वियो। जी बिल्कुलु, तव्हां हिकु पोरत ड्राइवर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ऐं हीअ अञा असांजे चंद्रमोहन खान जी सूरत हाल। ऐं हीअ वाइद अस्पताल आहे जेकी असां ॾिसंदा अचूं पिया, नंढे हूंदे खां मुंहिंजे वालिद साहिबु शामला शुगर में जनरल सेक्रेटरी हो, हिते केस मोकिलींदो। हीअ वाइद अस्पताल में ऑपरेशन अञा ताईं कोन थी थिए, त असां वरी बि हिते माइटनि खे सभिनी खे चऊं था त जेको आहे माना पंहिंजे कोशिशि कयो, नॉर्मल कयो, छो जेकी इंजेक्शन लॻे थी हिते हॾ वारी, जेकी हुन में औरत कुझु सालनि में वियो रहे, हुनखे कमु बि नथो थिए, उहो ॿार ॾियण खां बि लाचार थो वञे, थाम हलण खां लाचार थो वञे। त ख़ुदा खे मने पंहिंजी औरतुनि खे, पंहिंजे ॿारनि खे अलाह जे हुकुम जॾहिं थींदो तॾहिं ॿारु ॼमंदो, ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे। अहिड़ा ऑपरेशन वारा केस थिया आहिनि जंहिंमें ॿार जो इंतकाल थी वियो आहे, लेडीज़ जो बि इंतकाल थी वियो आहे, ऑपरेशन में बि थिया आहिनि, त उहो सभु मालिक जे हथ में आहे। त अलाह जी रज़ा सां जेको ॿारु ईंदो त उहो बहितरु रहंदो, ऐं हुन में तव्हांजो घटि ख़र्च बि थींदो। ऐं हिन ॾिसो सजा जी तव्हां पाण जी ॿुधी ॾिठल, त असां वरी बि के ईमानदार को ऑफिसर हुजे उनखे इतिरा करियूं था, महिरबानी करे चंद्रमोहन खान जी माण्हुनि जी आवाम जी पारत करे हिन कासाई डॉक्टरनी जेके वेठियूं आहिनि, जेके पैसनि जे एवज़ कुझु मिंटनि में जेके ऑपरेशन कनि थियूं, उनजे ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे।